मोहब्बती किस्सो है जब राजा दलूर है जो राज में एक नाउ नाले एक हमरा रहंदो माण्हू रहंदो हुयो जब औलाद खां ॾाढो शिकार हुयो ऐं हुनखे पढ़ाई में हिकिड़ी धीउ ॼाई जेका तमामु सुहिणी ऐं सुंदर हुई पर हिंदुनि में अहिड़ा समय हूंदी आहे त जेके जनम पत्रिका ॿार नओं ॿारु ॼमंदो आहे त हुनजी जनम पत्रिका ठाहींदा आहिनि जॾहिं हुनजी जनम पत्रिका ठाहिनि त हुननि खे ख़बर पई त हिन जी जेका शादी थींदी उहा कंहिं धारीअ सां थींदी जेको असांजे ज़ात मां न हूंदो उन करे हुननि राज्य में कुआरीअ खां इहो कयनि त हुन काठे संदूक में बंदि करे दरिया में लोड़े छॾियो उहो संदूक ई लोड़ंदे जे बंबोरे किनारे ते अची पहुती उते बंबोर शहर में मोहम्मद नाले हिकु धोबी जेको कपिड़ा धोईंदो हुओ उन हेठां 500 माण्हू कमु कंदा हुआ जेके सभु उनजा शागिर्द हूंदा हुआ जॾहिं उन मोहम्मद धोबीअ उहा संदूक ॾिठी त उनखे पंहिंजे शागिर्दनि खे चई वञो इहा कढी अचो हुन त सोचियो इन में का माल हूंदो दौलत हूंदी या हीरा मोती या सोन हूंदो पर जब खोले जो ॾिसे त हुन में हिकिड़ी सुहिणो ऐं सुंदर बालक निकितो ऐं हिते अहिड़ी ॿी ॻाल्हि कढी जो जेको मोहम्मद धोबी हो उहो औलाद खां ॾाढो सिकायल हुयो तंहिंजे करे हुनखे भाकुर पातई ऐं इहो पको वचन कयईं त हिनखे पंहिंजी धीउ करे पालींदुसि ऐं घर खणी वियो त हिन जेको मोहम्मद धोबी हो उन जी ज़ाल जेको हुई उन सूअ खां मुतासिर थी उन जो नालो ससी रखियो जंहिंजी सिंधी में माना आहे चंड जी चमक या शीशे जी चमक उन करे उन जो नालो ससी रखियो न ससी अॼु नंढी सुभाणे वॾी ॾिसंदे ससी वॾी थी वई तंहिं दौर में बंबोर में केच पकड़नि खां काफ़िला ईंदा हुआ वापार संगे काफ़िला ईंदा वापार जे लिहाज़ काफ़िला ईंदा बंबोर में जॾहिं बि माना ॿिए तरफ़ लंघंदा हितां हुआ उन्हनि वापारनि वटि अतरु हूंदो हुओ जेका अतरु खपाईंदा हुआ सुठो अतरु हूंदो उहे हिकु दफ़े जेका ससी उहा पंहिंजे सहेलियुनि सां गॾिजी वञी अतरु वठणु वई हुन खां काफ़िले मां अतरु वठणु वई तंहिंजे करे जेको कमी खां सुठो ऐं मुश्कान बरार ख़ुशगवार अतरु हुयो उहो जेको हुयो उहो कुनूअ वटि हुयो जॾहिं ससी हुन खां अतरु वठणु वई त ससीअ जी कुनूअ ते नज़र पई त उहो दिलि में हिकु ॿिए ते मौज थी पिया ऐं इश्क आशिक़ माशूक़ थी विया उन जॻह खे अहिड़ी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे रिसाले में हीअ कलम बंदि कयो आहे त आया आसतियाम बरोछा बंबोर में ससी पैर कुनूअ जा नैची नैणे दरिया गुदरा विरसिया सुखनि शाकू मुखियूं जॾहिं उहो कुनू वापारी वापसि वञण खां छा कई जो उते वेही रहियो वापसि न वियो उते बंबोर में वेही रहियो ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ हुन खां जेको मोहम्मद धोबी हो उन खां उनजी धीअ संग रही त जेको मोहम्मद धोबी हो उन साफ़ इनकार करे छॾियसि छो त जेको हुयो कुनू हुयो उनजी ज़ात मां न हुयो हू धोबी हू बरोच हू केच मकरान जो हू बंबोर जो तंहिंजे करे हिन संग खां साफ़ इनकार करे ऐं चईंदुमि तोखे मां संग न ॾींदुसि उन खां पोइ जेको ससी उन पंहिंजे सहेलीअ खे चयो त कीअं करे मुंहिंजे पीउ खे मञा त मुंहिंजो संग जेको कुनूअ खे ॾिए पोइ जेका उनजी सहेली उन मोहम्मद धोबीअ खे चयो त तूं मोहम्मद धोबीअ खे चयो त कुनू आहे इहो बस में धोबी आहे ऐं इहो धोखो कमु कंदो आहे जे तूं नथो मञी त हुन खां तूं आज़माए ॾिस जॾहिं इन मोहम्मद धोबीअ चयो त ठीकु आहे मां हिनखे आज़माए ॾिस कुनू हुयो कपिड़ा धोइण ॾिनई ॿियो कपिड़ा धोइण जंहिं महिल कपिड़ा धोई सटी ते हुनजो फाटी विया कपिड़नि जी चीर अची वई त घर जी परेशान थी वई रहियो ऐं ससी हुनखे सलाह ॾिनी त तूं ईअं कर जंहिंजा कपिड़ा तोखे फटंदा उनजे खीसे में हिकिड़ी सोन जी अक्षर विझंदा आहिनि सिके खे सोने सिके खे उन दौर में सोन ऐं चांदी जा सिका हलंदा हुआ हुन छा कयो जंहिंजो हुन खां कपिड़ो फाटंदो त उनजे खीसे में सोन जी अक्षर विझी ईंदो ऐं किथां बि दान ईंदी उन खां 5-4 महीननि खां पोइ हुनखे मोहम्मद धोबीअ खे पक पइजी वई त हीअ धोबी आई मां हिनखे संग मूंखे ॾियणु घुरिजे हिन जे महिल हुनखे संग ॾिनो
सकिनो उनकी धूमधाम सां शादी थी तो जेको उनजो पीउ हुयो उनजो पीउ हुयो कारी जाम केच मकराने जो आसूदो वापारी आसूदो चवंदा आहिनि अमीर खे जेको अमीर तरीन हुजे उनखे आसूदो चवंदा आहिनि आसूदो वापारी हुयो उनखे जॾहिं इहा ख़बर पई त मुंहिंजो पुटु जेको बंबोर वेही रहियो आहे ऐं उहो जेको पुटु हुयो उहो उनजो दादलो पुटु हुयो तंहिंजे करे हुन कणकनि में करंदो वियो ऐं जे मरण घड़ीअ ते अॼु पहुतो उन खां पोइ जेको हुन हुते ॿिए ॾींहुं वरी पुनू वियो कपिड़ा धोए त कारी जाम हिकिड़ो कासिद मोकिलियुसि त वञी पुनूअ खे वठी अचीसि उते जंहिंमहिल पुनूअ हुनखे कासिद हुन पुनूअ खे ॾिठो त उनजो जेको कासिद पुनूअ खे चयो उन ॻाल्हि खे शाह अब्दुल लतीफ़ ॿुधाई हीअं तो पंहिंजे रिसाले में कलम ॻायो आहे रिसाले में ॻायो आहे त गॾियो धोबिन धोए पुनू पार्चो हथ में गॾियो धोबिन धोए पुनू पार्चो हथ में आयो आरी जाम जो कासिद उते को ए कामिल कम न संदो है जो पार धोई जो पोती अरे बाबा पुनू उनखे चयो त तूं वापसि हलियो वञ मां कॾहिं हमले केच मकराने कोन ॾिसी उन खां पोइ छा थियो हू त वापसि हलियो वियो पर जेको कारी जाम हुयो उहो तमामु मरण घड़ीअ ते पहुतो उन खां पोइ हुन जेका पुट हुया कारी जाम जा 3 पुट हुया उन खां सवाइ 3 ॿिया पुट हुयसि जिन नाला चौंडरी होती ऐं नोती उन्हनि टिनी यकीन जा रिश्ता कीअं करे असां पुनूअ खे हिते वठी ईंदासीं ऐं तोखे तुंहिंजे आॾो वठी ईंदासीं पुनूअ खे जॾहिं हू बंबोर ॾांहुं रवाना थिया ईअं हिकु ॿ ॾींहं खां पोइ बंबोर पहुता त पुनूअ हुनजी आजा कई दिलि जो ग्रंथ आजा कई हुनजे शान में जलसा रखायईं ऐं कचहरियूं कंदा राति जो त हिकिड़ी राति जेको माण्हू सभु उथी विया कचहरी देरि ताईं वेठा 3-4 ॼणा गहिर हिकिड़ी राति हुननि इन जो मौक़े जो फ़ाइदो वठंदे हुननि छा कयो घणो तमामु बेहद शराब पीआरे हुनखे ऐं बेहोश करे हुनखे खणी केच मकरान ॾांहुं रवाना थिया हू त केच मकरान ॾांहुं रवाना थिया ससीअ जी सुबुह जो निंड फुटी सुबुह जो जंहिंमहिल उथी त ॾिसो पुनू त पलंग ते आई कोन उनखां पुनू पलंग ते कोन हुयो जेको ससी उन जांच कराया ओतारा ओताकू सभु का शइ का जान छॾी त पुनू किथे आहे पर न लधो पोइ हिनखे ख़बर पई न ॾेर जेके आहिनि उहे हिन सां धोखो करे हिनखे खणी विया आहिनि ॾेर हिन धोखो करे खणी विया आहिनि उन खां पोइ उहा जेका ससी उहा केच मकरान ॾांहुं रवानी थी पर हिननि जेको हिन जा माइट हुया उन्हनि ॾाढो सम्झायुसि त तूं न वञ त पुनू ईंदासीं पर न सम्झी वरी चई त मां कुझु बि कान कंदुसि मां वेंदुसि पंहिंजे पुनू वॾे उन जॻह खे शाह अब्दुल लतीफ़ ॿुधाई हीअं थो ॻाए हीअं पंहिंजे रिसाले में ॻायो आहे कंडा मूं पेरनि तोड़े लख लॻनि कंडा मूं पेरनि तोड़े लख लॻनि आङुर थी न मिड़े चुकू पैर चुननि पर वींदे ॾांहुं फिरनि जुती जात न पाया उन खां पोइ जॾहिं ससी सो को परते पब जमल ते पहुती त हुनखे उञ लॻी उञ मां सफ़ा बेहाल थी वई गर्मीअ जी मौसम हुई उन मां तमामु लॻी त हिन दुआ घुरी अला साईं खां त उतां जेको उन मां पहाड़ मां जबल मां पाणीअ जी हिकिड़ी नहर वई उन मां पाणी पीतई पर हिनखे हिकिड़ी ॿी मुश्किल थी वई जो पाणी कस खां वियो हीअ अॻिते न वञी सघी उन खां पोइ वापसि बेहाल थी ऐं वापसि मोटी तकरार मिलियो ऐं उनखे वीरान जॻह ते ॾिसी ऐं परे मनायो दिलि में अजीब ख़्वाहिशूं करणु लॻो ग़लति नज़र सां हुनखे ॾिसणु लॻो त औरत खे अलाह ताला हिकिड़ी अहिड़ी शइ अता कई आहे जो जेको मर्द हुनखे ॾिसंदो त हुनखे ख़बर पइजी वेंदी त मुंहिंजे सही नज़र थो ॾिसे या ग़लति नज़र थो ॾिसे त हुन ससीअ खे उहा ख़बर पइजी वई त हीउ मूंखे ग़लति नज़र सां ॾिसी रहियो आहे उन करे हुनखां पासे ते थियण लाइ चई त तूं मूंखे थोरो खीर प्यार मोहनर ऐं मुसाफ़िर आहियां पर हुन खीर जंहिंमहिल खीर ॾियण लाइ घणनि ॾे वियो त हिन दुआ घुरी हिन दुआ घुरण में दुआ जी जॻह घुरी उनखे शाह अब्दुल लतीफ़ ॿुधाई थो ॻाए त सतरुक जी सतार आऊं उघाड़ी आई आहियां सतरुक जी सतार आऊं उघाड़ी आई आहियां ढकी ढकण हार ॾेई पांद पनाह में जॾहिं हुनजी दुआ पूरी करण जबल फाटी थियो ऐं ससी हुन में अंदरि हली वई पर जेको ससी जो रोह हुयो उनजो हिकिड़ो पलू ॿाहिरि निकितो पियो त जंहिंमहिल हुन बकरार सॼी माजरा ॾिठी त हू जेको पंहिंजे हालत ते अफ़सोस कई ऐं हुते जेको पथरनि जो मेड़ करे ऐं क़बर ठाहे वेही रहियो हुनजो फ़क़ीर थी वियो मस्तु थी वियो उन खां पोइ जेको हुयो उनजो गस ते नशो टुटियो त हुनखे ख़बर पइजी वई त मूंखे ॿाहिरि वठियो था वञनि हुन ॾाढी कोशिशि कई पंहिंजे ॿाहिरि
में चढ़ना कुछ न चढ़ाई सको उन खां पोइ जमा उते तेज मकरान पहुता पंहिंजे हवेलीअ में त उते ॾाढो परेशान थी वियो महीनो ॿ महीना गुज़री विया ऐं गणतनि में करंदो हलो ऐं अचे मरण घड़ी ते पहुतो त हिन जेको थी वियो आरी जाम हुनखे मोकल ॾिनी त वञी पंहिंजे ससीअ खे वठी पोइ अचे हिते जो वे हू जमा ससीअ खे वठणु वियो त उन साॻी जॻह गुज़रान थी हुनजो उन क़बर खां क़बर जे भरिसां ॾिठईं त जेको रोह आहे रोह हिकिड़ो रोह जो पलू निकितो पियो पर हुन जेको हुनखे हुनजे दिमाग़ में अजीब अजीब ॻाल्हियूं सोचणु लॻो त थी सघे इहो ससीअ जो कोन्हे उन खां पोइ न छा कयो ससीअ जो कोन्हे हू लही आई चई मां पियो त मां हुन पंहिंजे भाइरनि खे चई त पियो त मां पुछा छा कराए चाहियां था इन ख़बर ई सियाणत करे हू चवणु लॻो उते वरी बकरार पहुची वियो बकरार हुनखे सॼी माजरा ॿुधाई त हू जेको आहे रड़ियूं करणु लॻो राबाट करणु लॻो ऐं ख़ुदा त लॻा दुआ घुरी त ए विछड़नि खे मिलाईंदड़ मूंखे पंहिंजा महबूब मिला त उहो जेको जबल वरी ॿीहर पहुची पियो वरी उन वॾे मंदरु हले वियो ऐं पंहिंजे उन इश्क जो दास्तान अमर करे